ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ है 29/5/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार तव्हां वरी खां पंहिंजे ठिकाणे ते पहुची विया आहियो। तव्हांखे बाप द्वारा रचनाऊं रचना खे ॼाणे वरितो आहे त ख़ुशी में रोमांच खड़ा थी वञणु खपनि। प्रश्न आहे, हिन समय बाप तां ॿारनि जो श्रृंगार छो था करनि? छो जी हाणे असां सजी धजी करे पोइ विष्णुपुरी ससुर घर में वेंदासीं। असां हिन ज्ञान सां सजी धजी करे विश्व जा महाराजा महारानी ठहींदासीं। हाणे संगम युग आहे, बाबा टीचर ठही करे पढ़ाइनि था पीअर घर सां ससुर घर वठी वञण लाइ। गीता आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु। ओम शांति। मिठे मिठे रूहानी स्वीट चिल्ड्रन, मिठे मिठे सिकीले ॿारनि गीत ॿुधियो। अॼु उहो ॾींहुं आयो, आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु। तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो कि अधु कल्प जे माशूक खे यादि कयो, आख़िरी उहो मिलिया आहिनि। दुनिया इहे न ॼाणंदी आहे कि असां कोई अधु कल्प भक्ति कंदा आहियूं, माशूक बाप खे पुकारंदा आहियूं, असां आशिक़ आहियूं, उहो माशूक आहे, इहे बि कोई ॼाणंदा न आहिनि। बाबा चईंदा आहिनि, रावण तव्हांखे बिल्कुलु ई तुच्छ बुद्धि ठाहे छॾियो अथई। ख़ासि भारतवासी, दुनिया देवी, ख़ासि हिन भारतवासियुनि खे रावण तुच्छ बुद्धि ठाहे छॾियो अथई। तव्हां देवी देवता हुयो, इहे बि भुलिजी विया आहियो। तव्हां तुच्छ बुद्धि हुयो। पंहिंजे धर्म खे भुलिजी वञणु, इहे बि तुच्छ बुद्धि जो कमु आहे न, है न। पंहिंजे धर्म खे भुलिजी वञणु, इहे बि तुच्छ बुद्धि जो कमु आहे। हाणे इहे सिर्फ़ु तव्हां ॼाणंदा आहियो। असां भारतवासी स्वर्गवासी हुआसीं। इहो भारत स्वर्ग हुयो, थोरो ई समय थियो। 1250 स्वर्ग त सत्युग हुयो, 1250 राम राज्य हुयो। हुन समय अथाह सुख हुयो। सुख खे यादि करे रोमांच खड़ा थी वञणा खपनि। सत्युग त्रेता ये पास थी वियो। सत्युग त्रेता द्वापर कलयुग। सत्युग जी आयु केतिरी हुई इहे बि कोई ॼाणंदा न आहिनि। लाखों वर्ष कीअं थी सघंदी आहे। हाणे बाप अची करे सम्झाईंदा आहिनि तव्हांखे माया केतिरो तुच्छ बुद्धि ठातो अथई। दुनिया में कोई पंहिंजे खे तुच्छ बुद्धि सम्झंदा न आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां कल्ह तुच्छ बुद्धि हुआसीं, है न। हाणे बाबा असांखे असांजी बुद्धि एतिरी बुद्धि ॾिनी अथई कि असां रचता बाप ऐं हुनजी रचना खे आदि मध्य अंत खे ॼाणे विया आहियूं। कल्ह न ॼाणंदा हुआसीं, अॼु ॼाणियो आहे। जेतिरो जेतिरो ॼाणंदा वेंदासीं ओतिरो ख़ुशी में रोमांच खड़ा थींदा वेंदा। हाणे वरी खां पंहिंजे ठिकाने ते पहुचंदा आहियूं। असां बराबरि बाबा असांखे स्वर्ग जी राजाई ॾिनी हुई, पोइ असां गवाए छॾी। हाणे पतित थिया आहियूं न। सत्युग खे पतित न चईंदासीं, उहा त पावन दुनिया आहे न। मनुष्य चईंदा आहिनि हे पतित पावन अचो। रावण राज्य में पावन ऊच कोई हुयो न। रावण राज्य में पावन ऊच कोई थी न सघंदो आहे। ऊच ते ऊच बाबा जा ॿार ठहिया, ऊच ते ऊच बाप जा ॿार ठहिया त ऊचा बि ठहिया न, है न। असां ऊच ते ऊच बाबा जा ॿार ठहिया आहियूं त ऊचा बि ठहिया आहियूं। तव्हां ॿारनि बाप खे ॼाणो आहे, सो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार। असां बाप खे ॼाणियो आहे नंबरवार पुरुषार्थ अनुसार। त चेक करो, असां बाप खे सर्व संबंधनि सां ॼाणियो आहे न। सर्व संबंधनि सां बाबा जो अनुभव हुजणो खपे, सो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार। पंहिंजी दिलि सां सवेरे उथी करे पुछो, अमृत वेले जो समय सुठो आहे। सवेरे अमृत वेले उथी करे ख़्यालु करो बाबा असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, गॉड फादर आहे, हे परम पिता परमात्मा खे चईंदा आहिनि न। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, जेके यादि कंदा आहियूं हे भॻवान, हाणे उहे असांखे मिलिया आहिनि, सर्व संबंध सां मिलिया आहिनि। असां पोइ बेहद जो वरसो वठूं था। उहो लौकिक बाप, इहो बेहद जो बाप। तव्हांजो लौकिक बाप बि हुन बेहद जे बाप खे यादि कंदा आहिनि।
तव्हां बाप त बापनि जो बाप, पतियनि जो पति आहे न, उहो आहे। इहे बि भारतवासी चईंदा आहिनि, छो जे हाणे मां बापनि जो बाप, पतियनि जो पति ठाहींदो आहे। हाणे मां तव्हांजो बाप बि आहियां, तव्हां ॿार ठहिया आहियो न, बाबा बाबा चईंदा रहंदा आहिनि। हाणे वरी तव्हांखे विष्णुपुरी ससुर घर वठी वेंदा आहिनि। इहा आहे तव्हांजे बाप जो घर, पोइ ससुर घर वेंदासीं। ॿार ॼाणंदा आहिनि असांखे ॾाढो सुठो श्रृंगारंदा आहिनि बाबा। हाणे असां पीअर घर में आहियूं, तव्हांखे पढ़ाइनि था न। तव्हां हिन ज्ञान सां सजी रजी करे पोइ महाराजा महारानी ठहींदा। तव्हां हिते आया आहियो विश्व जा मालिक ठहिण। तव्हां भारतवासी विश्व जा मालिक हुयो, जबकि सत्युग हुयो। हाणे तव्हां ईअं न चईंदा की असां विश्व जा मालिक आहियूं। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो भारत जा मालिक कलयुगी आहिनि, असां त हाणे संगम युगी आहियूं। पोइ असां सत्युग में सॼे विश्व जा मालिक ठहींदासीं। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿारनि जी ॿुधी में अचणियूं खपनि। ॼाणंदा आहियो विश्व जी बादशाही ॾियण वारो बाबा आया आहिनि। हाणे संगम युग ते उहे आया आहिनि। ज्ञानदाता हिकु बाप आहे। बाप जे सवाइ कहिड़े बि मनुष्य खे ज्ञानदाता न चईंदासीं, छो जो बाप वटि अहिड़ो ज्ञान आहे जंहिंसां सॼी विश्व जी सदगति थी वेंदी। तत्व सहित सभिनि जी सदगति थी वेंदी आहे। मनुष्यनि वटि सदगति जो ज्ञान ई न आहे। हिन समय सॼी दुनिया तत्व सहित तमो प्रधान आहे। हिन में रहण वारा बि तमो प्रधान आहिनि। हिन दुनिया में रहण वारा बि तमो प्रधान आहिनि। तत्व बि तमो प्रधान त आत्मायूं बि तमो प्रधान। नई दुनिया सत्युग आहे, हुन में रहण वारा बि देवता। पोइ रावण जीत वरितई, पोइ रावण जीते वरितई। हाणे बाबा आया आहिनि। तव्हां ॿार चईंदा आहियो असां वेंदा आहियूं। बाप दादा वटि बाबा असांखे दादा द्वारा स्वर्ग जी बादशाही जो वरसो ॾींदा आहिनि। बाप त स्वर्ग जी बादशाही ॾींदा, ऐं तव्हां छा ॾींदा? ॿियो छा ॾींदा? बाबा स्वर्ग जी बादशाही ॾींदा न। तव्हां ॿारनि जी ॿुधी में अचिणो खपे, परंतु माया बुलाए ॾींदी आहे, स्थाई ख़ुशी रहण न ॾींदी आहे। जो सुठी रीति पढ़ंदा पढ़ाईंदा उहे ई ऊच पद पाईंदा। जो सुठी रीति पढ़ंदा पढ़ाईंदा उहे ई ऊच पद पाईंदा। ॻायल बि आहे न, सेकेंड में जीवन मुक्ति। पहचाननि हिकु ई बार खपे। सभी आत्माउनि जो बाप हिकु आहे। उहो सभी आत्माउनि जो बाप आयल आहे, परंतु सभु त मिली बि न सघंदा न, इम्पॉसिबल आहे। बाबा से सभु न मिली सघंदा। हाणे ॾिसी साकार जो पाठ पूरो थी वियो, व्यक्त पूरो थी वियो, दादियुनि जो बि पाठ पूरो थी वियो। मतिलबु ईअं भई साकार में पालना वठण वारी इहे त आहिनि, लेकिन आदि जी आत्मायूं बि कुझु हूंदियूं, पर जो त हाणे त है न सभु कीअं मिली सघंदा। हाणे त बुद्धि बल द्वारा ई मिली सघंदा, इम्पॉसिबल आहे। बाप त पढ़ाइण ईंदा आहिनि। तव्हां बि सभु टीचर्स आहियो, चइबो बि आहे न गीता पाठशाला। इहे अक्षर बि कॉमन आहे। चईंदा आहिनि कृष्ण गीता ॿुधाई। हाणे इहे कृष्ण जी पाठशाला त न आहे न, कृष्ण जी आत्मा बि हिते पढ़े थी। सत्युग में कोई गीता पाठशाला में पढ़ंदा पढ़ाईंदा आहिनि छा? कृष्ण त थियो ई कृष्ण त आहे ई हुयो ई सत्युग में। पोइ 84 जन्म वठंदा आहिनि। कृष्ण जी आत्मा पढ़े थी।
सत्युग में कोई गीता पाठशाला में पढ़ाईंदा आहिनि छा? कृष्ण त सत्युग में हूंदो, पोइ 84 जन्म वठंदो, हिकु बि शरीर ॿिए सां मिली न सघे। ड्रामा पढ़ाइण अनुसार हर हिकु आत्मा में पंहिंजे 84 जन्मनि जो पाठ भरियलु आहे। हर हिकु सेकेंड न मिले ॿिए सेकेंड। मूंखे केॾो वंडरफुल आहे। असां हिन सेकेंड जो अनुभव कयो, पोइ 84 जन्मनि खां पोइ वापसि अनुभव कंदासीं। त हिकु सेकेंड न मिले ॿिए सेकेंड सां। 5000 वर्ष तव्हां पाठ वॼाईंदा आहियो। हिकु सेकेंड जो पाठ ॿिए सेकेंड सां मिली न सघे। केॾे सम्झ जी ॻाल्हि आहे। ड्रामा आहे न, पाठ रिपीट थींदो ई रहंदो आहे। बाक़ी शास्त्र सभई आहिनि भक्ति जा। बाक़ी शास्त्र थींदा आहिनि भक्ति जा। अधु कलाक भक्ति हलंदी आहे, पोइ सर्व खे सदगति ॾियण मूंखे ई अचिणो पवंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो 5000 वर्ष पहिरियों राज्य कंदा हुआसीं, सदगति में हुआसीं, दुख जो नाम ई न हुयो। हाणे त दुखी दुख आहे। सभिनि खे दुखधाम चइबो, इनखे दुखधाम चइबो आहे। शांतिधाम, सुखधाम, दुखधाम। भारतवासियुनि खे अची करे सुखधाम जो रास्तो ॿुधाईंदो आहियां शिव बाबा ॿुधाईंदा आहिनि। कल्प कल्प पोइ असांखे अचिणो पवंदो आहे। अनेक बार आया ऐं ईंदो रहंदो। ॾिसो बाबा चवनि था मां अनेक बार आयो आहियां ऐं ईंदो ई रहंदो। हिन जी एंड न थी सघंदी आहे। तव्हां चकर लॻाए करे दुखधाम में ईंदा आहियो, पोइ मूंखे अचिणो पवंदो आहे। हाणे तव्हांखे स्मृति आई 84 जन्मनि जे चकर जी। हाणे बाप त रचता, बाबा खे रचता चइबो आहे न। ईअं न कि ड्रामा में कोई रचता आहे, ईअं न ड्रामा जो कोई रचता आहे न। बाबा कोई ड्रामा खे न रचंदा आहिनि। रचता अर्थात हिन समय सत्युग खे अची करे रचंदा आहिनि। ड्रामो त उहो ई आहे। लेकिन रचता अर्थात सत्युग खे अची रचंदा आहिनि। मतिलबु सत्युग जी रचना जे लाइ ज्ञान ॾींदा आहिनि। हीअं न बाबा कोई सत्युग में महल आदि ठाहींदा, विनाश कराईंदा, साफ़ सफ़ाई कंदा न। मतिलबु संकल्प सां असांजी आत्मा खे रेडी कंदा आहिनि। संस्कार असांजा ओड़ा ठाहींदा आहिनि। पोइ सभु कम वारी त पोइ असां ई कंदासीं न। बाक़ी डिस्ट्रक्शन जो कमु त माण्हू कंदा ई, प्रकृति कंदी साफ़ सफ़ाई। बाक़ी हुते महल आदि ठाहिण लाइ बि माण्हू हूंदा। बसि बाबा त असांखे डायरेक्शन ॾींदा आहिनि, सेखारींदा आहिनि, संस्कार भरंदा आहिनि। त बाबा सत्युग खे अची रचंदा आहिनि। सत्युग में जंहिंजो राज्य हुयो पोइ गवायो, उन्हनि खे वेही पढ़ाईंदा आहिनि। ॿारनि खे अडॉप्ट कंदा आहिनि। तव्हां मुंहिंजा ॿार आहियो न। तव्हांखे कोई साधु संत आदि न पढ़ाईंदा आहिनि। पढ़ाइण वारो त हिकु बाप आहे जेके सभु यादि कंदा आहिनि। यादि जेके कंदा आहिनि ज़रूरु कॾहिं ईंदा हूंदा न। इहे बि कंहिंखे सम्झ न आहे कि यादि छो कंदा आहिनि, है न। त ज़रूरु पतित पावन बाबा ईंदा आहिनि। क्राइस्ट खे ईअं न चईंदा कि वरी खां अचो। उहो त सम्झंदा आहिनि लीन थी क्राइस्ट, उहो अचण जी ॻाल्हि ई न आहे। यादि पोइ बि पतित पावन खे कंदा आहिनि। असां आत्माउनि खे वरी खां अची करे वरसो ॾियो। हाणे तव्हां ॿारनि खे स्मृति आई, बाबा आयल आहिनि, नई दुनिया जी स्थापना कंदा। उहो पोइ बि पंहिंजे समय ते रजो तमो में ई ईंदा। केरु? क्राइस्ट, है न। ॾिसो केर बि धर्म स्थापक हुयो, उहो ईअं न चईंदा कि वापसि ईंदो,
याद पोइ बि हिकु परमात्मा खे ई कंदा आहिनि, पतित पावन खे ई कंदा आहिनि, है न। त छोजी पावन ठाहिण लाइ त उहो ई अंत में दर्शन ॾींदा न सभिनि खे, त सभिनि खे लॻंदो की हा भई पावन ठाहिण आया आहिनि। कोई धर्म स्थापक कोई या साधु संत सन्यासी जेके चईंदा आहिनि लीन थी वियो, उहो थोरी ईंदो पावन ठाहिण। त बाबा चईंदा आहिनि उहो त पंहिंजे समय ते रजो तमो में ईंदा। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो, असां मास्टर नॉलेजफुल ठहींदा आहियूं। हिकु बाप ई आहे जो तव्हां ॿारनि खे पढ़ाए करे विश्व जो मालिक ठाहे ॾींदा। बाबा असांखे पूरे विश्व जो मालिक ठाहे ॾींदा। मतिलबु असांजी आत्मा में एतिरी शक्ति हूंदी जो पूरे विश्व में फैलंदी आहे, पूरे विश्व में कोई बि रावणपनो न हूंदो, ख़ुदि न ठहींदा आहिनि। बाबा ख़ुदि न ठहींदा आहिनि, इन करे उन्हनि खे चईंदा आहिनि निष्काम सेवादारी। मनुष्य चईंदा आहिनि असां फल जी आश न रखंदा आहियूं, निष्काम सेवा कंदा आहियूं, परंतु ईअं थींदो न आहे। जहिड़ा संस्कार खणी वेंदा आहियूं उन अनुसार जन्म मिलंदो आहे, कर्म जो फल अवश्य मिलंदो आहे। सन्यासी बि पुनर्जन्म गृहस्थी वटि वठी करे पोइ संस्कार अनुसार सन्यास कंदा आहिनि, सन्यास धर्म में हली वेंदा आहिनि। जीअं बाबा लड़ाई वारनि जे लाइ मिसाल ॾींदा आहिनि, चईंदा आहिनि गीता में लिखियलु आहे जो युद्ध जे मैदान में मरदा उहो स्वर्ग में ईंदा, परंतु स्वर्ग जो बि समय खपे न। स्वर्ग त लाखों वर्ष चई छॾियो अथनि। हा हाणे ॾिसो कोई के एॾा फ़ौजी मरदा आहिनि, उन्हनि जा माउ पीउ त सोचदा असांजा ॿार विया स्वर्ग में, त स्वर्ग किथे आहे? हिते ई पुनर्जन्म वठंदा आहिनि न। स्वर्ग त लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा छा सम्झाईंदा आहिनि, गीता में छा लिखियलु आहे। चईंदा आहिनि भॻवान वाच्य मां सर्वव्यापी आहियां। हाणे ॿुधायो बाबा चईंदा आहिनि मां पंहिंजे कीअं गारियूं ॾींदमि, कीअं ॾींदमि की मां सर्वव्यापी आहियां। मां सर्वव्यापी आहियां मतिलबु मां कुते में बि आहियां, ॿिली में बि आहियां, मतिलबु मां कुतो बि आहियां, ॿिली बि आहियां। हीअं मूंखे त ज्ञान जो सागर चईंदा आहिनि, मां पंहिंजे खे पोइ ईअं कीअं चई सघंदमि। केतिरो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, अहिड़ी कूड़ी गीता आहिनि की त जलाए ॾियो। ज्ञान त कोई आहे ई न, ज्ञान त कोई में आहे न। सन्यासी आदिनि जो मान केतिरो आहे, छो जो पवित्र रहंदा आहिनि। सत्युग में गुरु त कोई हूंदो न आहे। हिते त स्त्री खे चईंदा आहिनि तव्हांजो पति बि गुरु ईश्वर, ॿियो कोई गुरु न करिणो न कलयुगी दुनिया में। अॼुकल्ह जी लेडीज़ खे त ॾिसो ख़ुदि जे पति खे गुरु मञदियूं, उहे एॾा सारा देहदारी गुरुनि वटि बि मथा टेकदियूं, उन्हनि जा पेर धोई करे पींदियूं। हिते स्त्रियुनि खे चईंदा आहिनि तव्हांजो पति ईश्वर आहे, ॿियो कोई गुरु न करिणो है न। केॾो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। हिन जे कारण जेकी स्त्रियूं हूंदियूं आहिनि उहे भॻवान खे हिते विश्वास ख़तमु, बसि मुंहिंजो पति ई सभु कुझु आहे, मुंहिंजो पति ई गुरु भॻवानु आहे। केॾो पाप आहे, केॾो कूड़ आहे। कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी पति गुरु आहे, ईश्वर आहे कि रावण आहे? उहो त सभु सम्झाईंदा हुया, उहो त तॾहिं सम्झाईंदा हुया जॾहिं भक्ति बि सतो प्रधान हुई। पर पति पति जॻह ते, भॻवान भॻवान पंहिंजी जॻह ते, ईअं चई करे पत्नी ख़ुदि खे कमज़ोर सम्झणु लॻी। हा इहे बि सम्झनि मां गुरु जी पत्नी आहियां, ईश्वर जी पत्नी आहियां, त मां बि ईश्वर थी वियमि। सत्युग में त गुरु हुयो ई न, भक्ति जी शुरूआत में बि गुरु हूंदो न आहे। पति सभु कुझु आहे।
गुरु न कंदा आहिनि। भक्ति जी शुरूआत में भी गुरु न हूंदा आहिनि, पति सभु कुझु हूंदो आहे, गुरु न कंदा आहिनि। इन सभिनि ॻाल्हियुनि खे तव्हां सम्झंदा आहियो। छा भक्ति में शुरू में गुरु हुया ई न, गुरु त पोइ निकिता हूंदा जॾहिं संन्यास धर्म शुरू थियो हूंदो। भक्ति जॾहिं शुरू थी तॾहिं पति एॾो पते थोरी ठाहींदो हूंदो, त बि भक्ति कंदा हूंदा। बाबा चईंदा आहिनि न, शुरू में एॾो काम विकार तेज न हुयो। जॾहिं काम विकार तेज थी वेंदो आहे त गुरु करिणो पवंदो आहे। कई मनुष्य त ब्रह्मा कुमार कुमारियुनि जो नाम ॿुधी करे ड्रिजंदा आहिनि, श्री सम्झंदा आहिनि इहे भाउ भेण ठाहींदा आहिनि। अरे प्रजापिता ब्रह्मा जो ॿार ठाहिण त सुठो आहे न। बीके ही स्वर्ग जो वरसो वठंदा आहिनि, है न। हाणे तव्हां वठो था न, तव्हां बीके ठहिया आहियो। ॿई चईंदा आहिनि असां भाउ भेण आहियूं। शरीर जो बान विकार जी बास लाहींदो आहे। असां हिकु बाप जा ॿार भाउ भेण विकार में कीअं वञी सघंदा आहियूं? इहो त महान पाप आहे। ये पवित्र रहण जी युक्ति ड्रामा में है न। ये पवित्र रहण जी युक्ति ड्रामा में है। सन्यासियुनि जो आहे निवृत्ति मार्ग। सन्यासियुनि जो आहे निवृत्ति मार्ग। त बाबा चवनि था इहे बि पवित्र ठहिण जी युक्ति रचंदा आहिनि, भाउ भेण ठाहींदा आहिनि। पर अॼुकल्ह त कहिड़ो बि संबंध शुद्ध न आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि आत्मा ॾिसो। सन्यासियुनि जो आहे निवृत्ति मार्ग। तव्हां आहियो प्रवृत्ति मार्ग वारा। हाणे तव्हां हिन छीछी दुनिया जी रस्म रिवाज खे छॾे हिन दुनिया खे तव्हां भुलिजी वेंदा आहियो। तव्हां स्वर्ग जा मालिक हुया, पोइ रावण तव्हांखे केतिरो छीछी ठाहे छॾियो। इहे बि बाबा सम्झाईंदा आहिनि। कोई चए असां कीअं मञूं कि असां 84 जन्म वरिता। 84 जन्म वरिता, इहे त असां सुठो चईंदा आहियूं, है न। कोई चए असां कीअं मञूं 84 जन्म वरिता आहियूं। 84 जन्म वरिता आहियूं, इहे त सुठो चईंदा आहियूं। 84 जन्म न वरिता त ठहिरंदो ई न। जे 84 जन्म वरिता हूंदा न, उहो ठहिरंदो न। सम्झबो आहे इहे देवी देवता धर्म जो न आहे। स्वर्ग में अची न सघंदो। सम्झबो आहे इहे देवी देवता धर्म जो न आहे। इहे स्वर्ग में अची न सघंदो। छो जे जेको हिन धर्म में रहंदो बि, हिन धर्म में बि शुरू में तो 9 लख खपनि, है न। फर्स्ट राजधानी जी आत्माएं तो तैयार थियणु खपनि न। त सोचो 9 लख ही पूरा 84 जन्म वठंदियूं न। हाँ, लेकिन टाइम पीरियड कृष्ण जो ज़्यादा हूंदो, छो कि कृष्ण जो जनम थियो तॾहिं खां 5000 जो चक्कर नयो शुरू थी वेंदो। लेकिन हुननि जे जन्म खां पोइ कोई बि जनम वठंदो हुननि जी राजधानी ताईं, त हुननि जा बि 84 जन्म त चईंदासीं न। त 84 जन्मनि न वठण वारो हिते ठहिरंदो ई न। सम्झबो आहे इहे देवी देवता धर्म जो न आहे। स्वर्ग में अची न सघे। प्रजा में बि कम पद वठंदो। प्रजा में बि सुठो पद कम पद त थींदो आहे न। प्रजा में बि सुठो पद ऐं कम पद त थींदो आहे। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। भॻवानु अची करे किंगडम स्थापना कंदा आहिनि।
श्री कृष्ण त वैकुंठ जो मालिक हुयो। स्थापना बाबा कंदा आहिनि। बाबा गीता ॿुधाई आहे जंहिंसां पद पातो आहे। पोइ त पढ़ण पढ़ाइण जी दरकार ई न आहे। तव्हां पढ़ी करे पद पाए वठो। पोइ थोरी गीता जो ज्ञान ॿुधाए पढ़णो आहे। ज्ञान सां सदगति मिली वई। जेतिरो पुरुषार्थ ओतिरो उच्च पद पाईंदा। जेतिरो पुरुषार्थ कल्प पहिरियों कयो हूंदो उहो कंदा रहंदा। साक्षी जी ॾिसणो आहे, टीचर खे बि ॾिसणो आहे, टीचर खे बि ॾिसणो आहे। हिन असांखे पढ़ायो आहे। असांखे हिन सां बि होशियारु थियणो। बाबा चवनि था जंहिं जेतिरो पुरुषार्थ कयो हूंदो कल्प पहिरियों आहे हूअं कंदा रहंदा। टीचर खे बि ॾिसणो आहे। हिन असांखे पढ़ायो आहे। असांखे हिननि खां बि होशियारु वञिणो आहे। मार्जन हूंदी आहे न, कोशिशि करणी आहे ऊच ते ऊच ठहिण जी। मूल ॻाल्हि आहे हिते सतो प्रधान ठहिण जी, न त कॾहिं बि न सोचो कोई ज्ञान में हाणे आयो आहे, पहिरियों आयो आहे, जॾहिं बि आयो आहे। ईअं न जो पहिरियों जा आहिनि उहे ॾाढा होशियारु आहिनि, जो हाणे जा आहिनि उहे होशियारु न आहिनि। बाबा त चवंदा आहिनि न, ॾिसो थींदा न एग्ज़ाम में बि कोई साल भर पढ़ाई पढ़ंदो आहे, कोई लास्ट जो ॾींहुं बसि पढ़ाई पढ़ंदो आहे, उहो बि अॻियां निकिरी वेंदो। त अंत में बि हाणे बि अहिड़ी क्वालिटी ईंदी वेंदी जेकी चइबी हाणे त ज्ञान हिकदमि रिफाइन आहे। पहिरियों त विस्तार हुयो, हाणे त बसि इहे करो बसि। त सतो प्रधान त बाबा चवंदा आहिनि छो त हिते मूल ॻाल्हि आहे ई सतो प्रधान। कोई प्रण करे वेह सॼो ॾींहुं असां बाबा खे यादि करे हर कर्म कंदासीं त बि केॾा पाप भस्म थी वेंदा, केॾा गुण धारण थी वेंदा। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। गृहस्थ व्यवहार में बि रहणो आहे, बाप खे बि यादि करिणो आहे त पावन ठही वेंदा। न गृहस्थ व्यवहार में रहंदे बाप खे यादि कंदे त पावन ठही वेंदा। गृहस्थ व्यवहार में रहंदे बाप खे यादि करो त पावन ठही वेंदा। हिते सभु पद्धत आहिनि। हिन में दुख ई दुख आहे। सुख जो राज्य कॾहिं हुयो ई कंहिंखे पतो न आहे। दुख में चवंदा आहिनि हे भॻवानु, हे राम, हे दुख छो। हाणे भॻवानु त कंहिंखे दुख ॾींदा न आहिनि। रावण दुख ॾींदो। दुख में चवंदा आहिनि हे भॻवानु, हे राम, दुख छो ॾिनो। हाणे भॻवान त न ॾींदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा असांजे राज्य में ॿियो कोई धर्म हूंदो ई न, पोइ बाद में ॿिया धर्म ईंदा। तव्हां भले किथे बि वञो, पढ़ाई साथ आहे मन मना भव जो लक्ष्य जो मिलियो आहे त बाबा चवनि था ॾिसो असांखे यादि रखिणो आहे। कॾहिं कॾहिं असांखे कोई पढ़ाई जो कोई पॉइंट हूंदो आहे बाबा जो, उहो यथार्थ रीति सम्झ में न ईंदो आहे ऐं असां हुनखे ईअं ई कंदा वेंदा आहियूं। त बाबा चवनि था हाणे तव्हां ॼाणंदा असांखे असांजे राज्य में ॿियो कोई धर्म न हूंदो, बाद में ॿिया धर्म ईंदा। तव्हां भले किथे बि रहो, पढ़ाई साथ आहे, मन मना भव जो लक्ष्य त मिलियो आहे न, ॿियो कुझु बि न, त ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदा हलो। बाप खे यादि करो। बाप सां असांखे स्वर्ग जो वरसो वठिणो आहे। इहा बि यादि रहे करे सघंदा आहियो न, इहा बि यादि करे सघंदा आहियो। बाप ऐं स्वर्ग जे वरसे खे इहा यादि पकी खपे त पोइ अंत मते सुगति थी वेंदी। बाप ऐं शांतीधाम में बाबा, सुखधाम बाबा जो वरसो, त बि अंत मते सुगति थी वेंदी। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते।
असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जिला मुख्य साथ सवेरे सवेरे उठी अमृत वेले उठी ख्याल करणो। बाबा सिंह बाबा भी आहिनि, टीचर भी आहिनि। हाणे बाबा आयल आहिनि, असांखे ज्ञान रत्न सां श्रृंगार कंदा आहिनि। हाणे बाबा चवनि था कि सवेरे सवेरे उठी अमृत वेले उथी करे ईअं ख़्यालु करिणो आहे बाबा सिंह बाप बि आहे, टीचर बि आहे। हाणे बाबा आया आहिनि, असांखे ज्ञान रत्न सां श्रृंगार करणो। हाणे बाबा आया आहिनि, असांखे ज्ञान रत्न सां श्रृंगार करणो आहे। त ॾिसो पंहिंजे पाण खे, बाबा असांखे केतिरो ज्ञान रत्न सां श्रृंगारे थो। उहो बापनि जो बाप, पतियुनि जो पति, ईअं ख़्यालु कंदे हुए अपार ख़ुशी में जो अनुभव करणो। बापनि जो बाप मिलियो, पतियुनि जो पति मिलियो, मैं ख़ुशी में रहो। हर एक जे पुरुषार्थ के साक्षी, ॿियो पॉइंट आहे, हर एक जे पुरुषार्थ के साक्षी थी करे ॾिसणो आहे न। हर एक जे जीवन में जो भी करे तो बाबा के साथी ठाहे साक्षी थी करे ॾिसंदा रहो, उन्हनि खे सकाश ॾींदा रहो। ऊच पद जी मार्जन आहे, हिन करे सतो प्रधान अवश्य ई ठहिणो। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति हिन करे सतो प्रधान ज़रूरु ठहिणो आहे। हर हिक जे पुरुषार्थ खे साक्षी थी ॾिसणो आहे। उच्च पद प्राप्त करण जी मार्जन आहे, हिन करे सतो प्रधान ठहिणो। वरदाना वाइसलेस जी शक्ति द्वारा सूक्ष्म वतन वठणी लोकनि जो अनुभव करण वारा श्रेष्ठ भाग्यवान ठहो। जंहिं ॿारनि वटि वाइसलेस जी शक्ति आहे, बुद्धि योग बिल्कुलु रिफाइन आहे, अहिड़े भाग्यवान ॿार सहजी टिनी लोकनि जो सैर करे सघंदा आहिनि। सूक्ष्म वतन हाणे ताईं पंहिंजे संकल्प पहुचाइण जे लाइ सर्व संबंधनि जी तार, बाबा चवनि था सूक्ष्म वतन ताईं पंहिंजे संकल्प पहुचण जे लाइ सर्व संबंधनि जी सार वारी महीन बुद्धि खपे। सूक्ष्म वतन ताईं पंहिंजे संकल्प पहुचण जे लाइ सर्व संबंधनि जी सार वारी महीन बुद्धि खपे। ये सभिनि खां पावरफुल तार आहे, सर्व संबंधनि जी तार, सार वारी महीन बुद्धि। ये ॾाढी पावरफुल तार आहे, इन जे विच में माया इंटरफेयर न करे सघंदी आहे। त सूक्ष्म वतन जी रौनक जो अनुभव करण लाइ स्वयं खे वाइसलेस जी शक्ति सां संपन्न ठाहियो। स्वयं खे वाइसलेस जी शक्ति सां संपन्न ठाहियो, मतलब एकदम प्योर, एकदम शुद्ध। सर्व संबंधनि जो जी तार बाबा सां कनेक्शन में हुजे। ऐं बाबा सां सर्व संबंध रखण लाइ असां आत्माउनि खे ॾाढो मन बुद्धि संस्कारनि खे ॾाढो शुद्ध रखिणो पवंदो है न। हिन दुनिया में कोई बि न आहे, बसि बाबा, तॾहिं सर्व संबंधनि जी तार जुड़ी सघंदी। स्लोगन आहे, कहिड़े बि व्यक्ति वस्तु व वैभव जे प्रति आकर्षित थियण ई कंपेनियन बाबा के संकल्प सां तलाक ॾियनि।
कहिड़े बि व्यक्ति वस्तु व वैभव जे प्रति आकर्षण थियण ई कंपेनियन बाप खे संकल्प सां तलाक ॾियणु। अव्यक्त इशारो, रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। पवित्रता संगम युगी ब्राह्मणनि जे महान जीवन जी महानता आहे। पवित्रता ब्राह्मण जीवन जो श्रेष्ठ श्रृंगार आहे। संगम युगी ब्राह्मणनि जे महान जीवन जी महानता आहे। प्योरिटी ब्राह्मण जीवन जो श्रेष्ठ श्रृंगार आहे। प्योरिटी जी स्थूल शरीर में विशेष श्वास हलणु आवश्यक आहे। श्वास न त जीवन न। हीअं ब्राह्मण जीवन जो श्वास आहे पवित्रता। ब्राह्मण जीवन जो श्वास आहे प्योरिटी। 21 जन्मनि जी प्रारब्ध जो आधार अर्थात फाउंडेशन प्योरिटी है न। त ब्राह्मण जीवन जो श्रृंगार प्योरिटी, ब्राह्मण जीवन जो श्वास प्योरिटी, 21 जन्मनि जो जेको प्रारब्ध मिलंदी उहो बि असांजी प्योरिटी जे हिसाब सां ई आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।